ज्ञान हो या हो परोपकार, यह दोनों जिसमें नहीं वह मानुष्य देह है बेकार। सचपच उन्हनि असां रुबरू ब्रह्म ज्ञानी त नथा थी सघूं, पर जेकॾहिं परोपकार जी भावना कंहिंजे लाइ रखूं था पिया त उन में बि असां तरी पार था पहुचूं। ऐं न सिर्फ़ु हिन लोक में पर सदैव हयात वांगुरु उन्हनि जा कार्य उन्हनि जूं थींदियूं थियूं अचनि पियूं। अहिड़ी सुहिणी हिकिड़ी शख़्सियत जंहिंजे मथां सतगुरु साईं टेऊंराम साहिबु, साईं सर्वानंद साहिबु ऐं असांजे प्यारे साईं शांति प्रकाश महाराज जन जा साॼा हथ थी करे रहिया। हींअर बि सतगुरु स्वामी देव प्रकाश महाराज जन जी असीम कृपा आशीर्वाद जो हमेशा संत समाज में जेकॾहिं किथे संत न बि था पहुची सघनि त असांजा ही प्यारा संत सतगुरु स्वामी, असांजा प्यारा प्यारा साईं, साईं जिन सतदेव साहब, मां निमाणी वेनती कंदोमांनि त ॿ शब्द सुहिणी संगत खे पंहिंजे मुखारबित मां ज़रूरु ॾियनि। बोलो सनातन धर्म की जय, राम कृष्ण भगवान की, उमापति महादेव की, आचार्य सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज की, तपस्वी मूर्ख सतगुरु स्वामी सर्वानंद महाराज की, कृष्ण सर्वकर्ममुखी सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज की जय। जय जनवारन स्वामी जन की जय। शिव स्वरूप माता रुक्मणी जय की जय। साईं मेघराज महाराज की जय। सभी संतन महात्माओं की जय। अपने माता पिता गुरुदेव की जय। गजानंद स्वामी की जय। सभी प्रेमन के बुधाई दे ॾाढी खुशी थे थी त ही जेके 16 सूमर सावण महीने जा चौमासी जो विर्त चवंदा आहियूं, अॼु खां 60 साल अॻु में शिव भक्तियाणी शिव स्वरूप माता रुक्मणी देवी पंहिंजे शादीअ खां पोइ इहो उत्सव चालू कयो। इहा कृपा तमामु असीम थींदी आहे। जेको भगवान जो प्यारो, जेको भगवान खे सां मिलाए, भगवान जा विर्त रखाए, हुनजी महिमा संत वेद शास्त्र बि नथा ॻाए सघनि। माता जोति जगाई, सुमिलन खे जागायो, बेवार खे राह ॾेखारी, निपुटन खे पुटरा ॾियारिया, घर में अन्न धन संतान जो वाधारो कयो, कन्याउनि खे सुठा वर पाइण जे लाइ ही चौमासिया विर्त चालू कया। हिन में जोगीअ जो बि हिसो कढियो वेंदो आहे। माता 2 साल रखी करे कृष्ण सर्वकर्ममुखी सतगुरु सामचंद महाराजन वटि खणी आई। साईं जोगी जो हिसो स्वीकार कयो। साईं जन ॼाणी ॼाण हुया, हिन खे पंहिंजो करण जे लाइ चवनि था, माता तूं शिव जी उपासना कंदी आहीं न? चई हा साईं। जे शिव जी उपासना कंदी आहीं त मां बि शिव जी खे पूजींदो आहियां, पर गुरु करण ज़रूर आहे। गुरुअ बिना गत नाहे, शाह बिना पत नाहे। तूं संसार त वधायो, तोखे प्यारो पति केरु मिलियो? दादा मेघराज, सरल जित सादगी मूरत निमाणी, हथ जोड़े हलण वारा, प्यार कुर्बान करण वारा तोखे पति मिलिया। चई साईं हा भली नाम ॾियो। तंहिंमहिल दीपक लाल ॼावलो 5-6 सालनि जो हुयो। कुंभ जो मेलो, गोदावरी तीर्थ स्थान जिते ऋषि मुनि तपस्वी भगवान श्री राम, माता सीता ऐं भाउ लक्ष्मण सां गॾु उते तपस्या तपोवन में कई, जिते हर 3 साल अधु कुंभ ऐं 12 साल कुंभ जो मेलो। उते सतगुरु महाराज ॾिसो हिन प्यारी भक्तियाणी खे नाम ॾेई निहाल कयो। जय गुरुअ तां केतिरो कुर्बान वञिजे, बसि गुरुअ जी कृपा दृष्टि आशीर्वाद जो हथ एतिरो त हुनजे मथां पइजी वियो जो हीरा लाल जवाहर रतन खां बि वधीक हुनजो मुल्ह अॼु चइजे थो पियो। पाण कृष्ण स्वरूप करियो मुगी, वरी माता के भी अहिड़ी दया कयूं, बाबा तूं भी शुभ कर्म कजे, दान पुण्य स्नान जा, बेवान के वाह, गरीबन के अन्न धन,
दवाऊं ॾिजे उहो माता चालू कयो परोपकार जा कर किथों पैसो अचे पियो किथों वञे पियो ख़बर न आहे ॿ लाल जावा ॿ अखियूं दीपक ऐं नरेश लाल ऐं न्याणियूं बि हिक न्याणीअ जी कन्या जी शादीअ ते सतगुरु महाराज पाण आया बिल्कुल साईं जन पासे में वेठा आहिनि घोट कुंवार वेठो आहे मां फोटो बि पाण ॾिठो हाणे कुझु ॿ टे ॾींहं अॻु ॾिसो जिते गुरुअ हेॾी कृपा कई वरी अॻ में ई शिवजीअ जो ई आस्थान जिते माताऊं ऐं माता रुक्मणी देवी तव्हांखे शिव पूजा कराई उन जे अॻियां कहिड़ी कमी आहे शिवजी ऐं सतगुरु महाराज हिन जे मथां एतिरी कृपा कई जो सभिनी जा कार्ज रास थींदा विया वरी एतिरी महर कयूं ॿिन्ही खे धर्म पत्नियूं बि सुठियूं सुलक्षणियूं मिलियूं वरी औलाद बि थी जंहिंसां गॾु वकालत बि पढ़िया अॼु बि दीपक जी बेबी डॉक्टर जी पढ़ी रही आहे इहो कृपा थींदी अथव सभ जे मथां कृपा न थींदी आहे जंहिंजे मथां भगवान ऐं गुरु राज़ी थींदो आहे सतगुरु महाराज चवनि था गुरु ईश्वर खां वधाए ईअं शास्त्र वेद सुनाए सब संत चवन कुल महंत चवन नर नारी वञा सतगुर तां बलहारी मां केतिरी महिमा गाया सात समुद्र सियाई करूं लेखनी करूं सब वन राय कागज सब धरती करूं तब भी गुरु या भक्त्याणी की महिमा लिखी न जाए कंहिंखे ताक़त न आहे जो हुन जी महिमा ॻाए सघे माता सॼो उमिरि तीर्थनि ते बि वई प्रेमियुनि खे बि वठी वई पंहिंजे औलाद खे बि उहे शुभ संस्कार तव्हां प्रेमी जा बि काज मां ॾिसां थो अॼु खां 2 साल अॻु में हिन शिवलिंग ते हिकिड़े प्रेमीअ जी इच्छा पूरी थी सॼो सोन जो पाए वियो इहो साम्हूं तव्हां दर्शन करे सघो था पिया तव्हां ॿुधायो हिन आस्थान ते भॻवान खे सोन में सिंगारियो वियो आहे पाण ई सजाए वई हुई उहो बि नंढा नंढा सोन जा चंद्रमा ऐं इहे लॻाईंदी रहंदी माता पहिरियों पाण कुर्बानी कई भॻवान राज़ी थी वरी हिकिड़े प्रेमी जी इच्छा पूरी कई चई तूं शिवलिंग सॼो जेको आहे सोन सां सिंगार मां केतिरी महिमा गाया सभई जो सतनाम साखी जय श्री कृष्ण हर हर महादेव भोले भंडारी आहे जेतिरियूं शयूं चाढ़ींदो ओतिरो तव्हांखे रंगे छॾींदो शास्त्र में लिखियलु अथव जॾहिं बि तव्हांजे मन में शुभ कर्म दान पुण्य स्नान जी प्रेरणा थिए जल्दी कढंदा कयो देरि न कंदा कयो न त वरी ॿिए जो नंबर लॻी वेंदो ऐं श्रद्धा प्रेम नेम टेम रखो तव्हां हिते जी दर्शन कयो वेही नाम सुमरण कयो अॼु भेण हीरामणी अॼु तव्हांजी उहा इच्छा पूरी करे रही साॻी जोत जॻाए रही आहे भॻवान ऐं गुरुअ जा कम भगतनि जा भॻवान पहिरियों ई हुनखे चैनल फिट कंदो आहे हुन में उहा शक्ति भरे छॾींदो आहे हुन में उहो चैनल हुन में उहा कृपा उहा दृष्टि सॼी भरे छॾींदो आहे त अॻिते हली बि कार्य कनि अॻे खां अॻिरा कनि इहा कृपा खपे चवंदा आहिनि सभु कार्ज रास थींदा आहिनि हिते तीर्थनि सां गॾु देवी देवताउनि जो ऐं शिव परिवार गणेश कार्तिक माता दुर्गा माना उमा ऐं उन्हनि जा जेको रिद्धि सिद्धि शुभ लाभ गणपति जी धीअ अथव संतोषी माता शास्त्र में लिखियलु अथव संतोषी माता असां जेको कंदा आहियूं न शुक्रवार ॾींहुं माना हमेशह तव्हांजे घर में संतोष रहंदो केॾी महिमा आहे केॾी अपार कृपा आहे असां उनजो भरपूर फ़ाइदो वठूं फ़ाइदो उहे वठंदा जंहिंजे मथां वॾनि जी कृपा थींदी आहे ऐं वॾनि जे नाले तां जंहिं ॾींहुं उन्हनि जो पुण्य तिथि छो चइबी आहे पुण्य तिथि हिन जो अर्थ सम्झो असां त खणी वर्सी चवंदा आहियूं पर पुण्य तिथि शास्त्र में लिखियलु आहे पुण्य जंहिं पुण्य कया हूंदा उनजो तिथि माना ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं वर्सी तूं बाबा शुभ गुणनि में अन्न धन में वरसजी वञ हिते ईंदे तूं हुनजे चरण ते सिर झुकाईंदे त तुंहिंजा सभु भंडारा भरिजी वेंदा अॼु संतनि खे कहिड़ो धंधो हुयो पर हुननि जा अॼु केॾा वॾा आस्थान था हलनि हू पाण लुटाइनि था हुनजे पुठियां रिधी सिधियूं आहिनि नव निधियूं आहिनि
भगवान चए तो मां पंहिंजो वचन टाड़े सघंदो आहियां, पर भगत जो वचन मां टाड़े न सघंदो आहियां। मूंखे का शक्ति कान्हे। हू चवंदो, माता रुक्मणी देवी चवंदी हिन खे पुट थिए माना थींदो, भली अण लिखियो हूंदो पर हुनखे थींदो। अॼु असांखे झुकण जी आहे। जो झुकते उसमें जान रहती, अकड़े रहना मुर्दे की पहचान। तव्हांखे केरु वणंदो आहे? जेको झुमंदो, झुकंदो, जेको निम्रता सां प्यार सां ॻाल्हाईंदो। संत महात्मा ॾिसंदा हिक ॿिए खे ईअं प्रणाम कंदा, झुकंदा आहिनि, प्यार कंदा आहिनि, गले लॻाईंदा आहिनि, हथ जोड़ींदा आहिनि, त उन में हू खटी विया आहिनि। इहो असांखे गुण खणणु खपे। ऐं श्रद्धा, प्रेम, विश्वास, ही जेको उमा चइबी आहे न, उमा पार्वती माना उमा हर जन्म में भगवान शिव जी जे लाइ तपस्या कई। तव्हां शास्त्र पढ़ी तो, तव्हां पढ़ियो हूंदो शिव पुराण। एतिरी तपस्याऊं कई तॾहिं भगवान राज़ी थी हुनखे अक धातुरा हज़ारे साल हवा ते बि हली, तॾहिं भगवान दर्शन चई मूंखे तव्हां हर जन्म में पति रूप में। ही जेको चौमासिया विर्त रखंदा आहियूं ख़ासि माताऊं भेनरुनि जे लाइ। उन्हनि जे दया सां तव्हांजे परिवार में सभु सुख कम कारज रास थींदा। तव्हां विश्वास कयो, 8 ॾींहंनि में हिकिड़ो ॾींहुं शिवजीअ जो थो अचे विर्त रखण जो, हिकु टाइम खाइणो आहे, पूॼा करणी आहे, नाम जपणो आहे, शिव पुराण पढ़णो आहे। ही जेको समय हले थो पियो ॾाढो कठिन हली रहियो आहे। ही भॻवानु चए थो तूं मुंहिंजो थी मां तुंहिंजो। साईं चए तूं मुंहिंजो मां तुंहिंजो राम, तिरन तफ़ावत आहे तंहिंमें, तूं मुंहिंजो हा तूं। माता रुक्मणी देवी तव्हां दर्शन कंदव, ॾिसो केॾो साईं जन मथां ॿलाड़ वेंदी। वरी साईं जन जे मथां बि एॾी कृपा कई ॻुझी, उहा तव्हां कंहिंखे ख़बर न हूंदी। उहा असां ॼाणी सघूं था त हुनजे मथां केतिरी अंदरि एॾो शक्तिअ जो भंडार भरे छॾियऊं। जिते अहिड़े जेके हलनि था न सूरज वांगुरु अंदरि रोशनी, चंद्रमा वांगुरु शीतलता, तॾहिं त अॼु तव्हां प्रेमियुनि जा काज रास थिया, तव्हां हिन मंदर में अची करे झुको था पिया। अॼु बि तव्हां ॾिसो शिव जी जो दर्शन कयो, हेॾो बीठल डमरू थो